अमीना तू समझी छो नथी, मुझे दिल में तुझे लाइ इहा ई सिक हूंदी। पंहिंजी सिक पंहिंजे सीने में किरण जे लाइ संभाले रख। मूंखे तुंहिंजी सिक जी ज़रूरत नाहे ऐं नई वरी मूंसां कूड़ो प्यार चिताए। सफ़ा का नादान आहे अमीना। छा अॼु ताईं मुंहिंजो जेको तोसां प्यार रहियो आहे सो कूड़ो आहे? तुंहिंजे दिल में मुंहिंजे लाइ जगह सिर्फ़ नाले ख़ातिर आहे ऐं मां तोखे ही अङण कुशादो करे ॾींदसि। हली पंहिंजी दिल जी मुराद पूरी कर, पंहिंजी कुंवार वठी अच। मां तोसां गॾु कोन रहंदसि। छा चरी थी आई छा? दुनिया जा माण्हू मूं ते खिलाईंदीअ? तूं मुंहिंजी दुनिया उजाड़ी थो, अञा मां हिन घर में रहां? मूंखे तुंहिंजे घर में नाहे रहणो ऐं हूअं बि हाणे तोखे मुंहिंजी कहिड़ी ज़रूरत आहे? तूं पंहिंजी दिलि प्यारी ज़ाल सां ख़ुशि रहंदे। अमीना तूं बि मुंहिंजी दिलि प्यारी आहे, मासात आहीं मुंहिंजी ते। तूं मूं ते यकीन कर, आउं कॾहिं बि तोखे घटि न घुरंदुसि। मूंखे तुंहिंजी दिलि भरियूं कोन खपनि माजिद। मूं हाणे फ़ैसिलो करे छॾियो आहे त मां पंहिंजे भाउ जे घर रहंदसि ऐं कोशिशि कंदसि त पारस तुंहिंजे घर अची रहे। एतिरी कठोर दिलि पहिरियां त न हूंदी हुई। तूं पंहिंजो बि घर ख़राबु करे रही आहीं ऐं गॾु पारस जो बि। तूं आहीं असां ॿिन्हिनि जो घर ख़राबु करण वारो। पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, जेकॾहिं मुंहिंजो घर ख़राबु थियो त पोइ तुंहिंजी भेण बि ख़ुशियूं कोन माणे सघंदी। हली शादी कर त पोइ मां बि पंहिंजे भाउ खे घोट ज़रूरु कंदसि। जेको पारस भेण जो नसीब। जेकॾहिं इमरान अमीना जे चवण ते हुन सां शादी करे थो त उहो हुनजो हक़ आहे। सेठ साहब तव्हां परेशान न थियो। जाबिर या हुन जा माण्हू असां खां बची कोन सघंदा। पुलिस इन्हनि लाइ अहिड़ो ॼार विछाईंदी जो भॼी वञण जो को बि रस्तो उन्हनि खे न मिलंदो। असां फासी विया आहियूं इन गुंडनि मां, काॾे बि वञी कारोबार नथा करे सघूं। सेठ साहब तव्हां बेफ़िक्र थी वञो, असां इन्हनि जो बिलो करे था वठूं। ऐं हा, उन्हनि जी फ़ोन तव्हां ॾे अचे त उन्हनि सां हा में हा मिलाइजो। बाक़ी असां वेठा आहियूं। जेकॾहिं तव्हां वक़्त ते न पहुतो त हू असांखे लुटी हलिया वेंदा। न सेठ साहब, तव्हां इहा पक सम्झो त हाणे उन्हनि जो बचणु नामुमकिन आहे। ठीकु आहे साईं, पर पोइ जी पारत हुजेव। साईं गुंडनि सां वेर असांजे वस जी ॻाल्हि न आहे। मुंहिंजो अव्हां सां इहो वाइदो आहे, तव्हांजी हिफ़ाज़त करणु इहो कानून जो फ़र्ज़ु आहे। सेठ साहब तव्हां वञी पंहिंजो कारोबार कयो, असां इन्हनि जूं पाड़ूं पटे छॾींदासूं जेके कानून जा दुश्मन आहिनि। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।